अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन PTI सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन सेनेट वारी सीट बि छॾे ॾिनी आहे। इहा अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। संदसि चवणु आहे त हू PTI ऐं सियासत छॾे रहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन PTI ऐं सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन सेनेट वारी सीट बि छॾे ॾिनी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त उनजो चवणु आहे त हू PTI ऐं सियासत छॾे रहियो आहे। अहम तरीन ख़बर तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन PTI ऐं सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन सेनेट वारी सीट बि छॾे ॾिनी आहे। संदसि इन हवाले सां चवणु आहे त हू PTI ऐं सियासत छॾे रहियो आहे। हिकु भेरो ॿीहर नाज़ तव्हां खे इन अहम ख़बर जे हवाले सां आगाह कंदा हलूं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन PTI ऐं सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन सेनेट वारी सीट बि छॾे ॾिनी आहे। संदसि चवणु आहे त हू PTI ऐं सियासत छॾे रहियो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन PTI सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन सेनेट वारी सीट बि छॾे ॾिनी आहे। संदसि चवणु आहे त हू PTI ऐं सियासत छॾे रहियो आहे। इन अहम ख़बर जे हवाले सां नाज़ तव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन PTI ऐं सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन सेनेट वारी सीट बि छॾे ॾिनी आहे। संदसि चवणु आहे त हू PTI ऐं सियासत छॾे रहियो आहे। अहम तरीन ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन PTI ऐं सियासत छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूद आहे सीनियर तर्जीनिगार असां सां लाइन ते मौजूद आहे सिद्दीक़ साजिद साहब। सर अपडेट कीजिएगा इस हवाले से। जी, साबिक़ वज़ीर ख़जाना और सेनेटर जो शौकत तरीन है, उन्होंने भी PTI को खैरबाद कह दिया है। उन्होंने PTI की रुकनीत से भी इस्तीफ़ा दे दिया है और साथ ही साथ जो सेनेट की रुकनीत है उससे भी वो मुस्ताफ़ी हो गए हैं। और उनके जो करीबी ज़राए ने भी इस बात की तस्दीक की है और ये कहा है कि शौकत तरीन ने यह फैसला अपने दोस्तों और फैमिली के साथ मशावरत के बाद किया है। वो गुज़श्ता उन्होंने कहा कि एक दो ढाई साल से इसके ऊपर वैसे भी गौर खौज कर रहे थे और आखिरकार उन्होंने जो है वो PTI को जो है वो खैरबाद करने का जो है वो फैसला किया है। जिस तरह दीगर रहनुमा पार्टी छोड़ रहे हैं, तो आज शौकत तरीन जो कि PTI के चेयरमैन के दौरे हुकूमत में जो थे वो वज़ीर ख़जाना थे, उन्होंने भी जो है अपनी बात जो है वो छोड़ दी है। जी, बहुत शुक्रिया सर अपडेट करने के लिए।